मुलाज़िम खे छा छा थो मिले हाणे उहो साॻियो अलाउंस पाण खे कोन ॾिनो पर डिस्पैरिटी जो नालो ॾेई डिस्पैरिटी रिडक्शन अलाउंस जो नालो ॾेई उहे पैसा पाण खे ॾिनो इहो त हिकिड़ो जस्टिफाइड मैटर आहे इहो असांजो राइट आहे ऐं जंहिंजे राइट खे असां हिकिड़ो स्लोगन करे खणी वियासीं असां ॻाल्हियुनि में नाकाम वियासीं न त इहा नाकामी लीडरशिप जी आहे इहा न इन DRA जे डिमांड जी नाकामी आहे न ई असांजे मुलाज़िम जी नाकामी आहे त उन इहो मुतालबो छो कयो आहे अचूं था पेंशन ते साईं पेंशन बिल्कुलु हींअर जेके करंट या एग्ज़िस्टिंग जेके माण्हू असांजा रिटायर थी पिया उन्हनि खे बिल्कुलु फ़ाइदो आहे पर अपेंस लफ़्ज़ तव्हां छो था करियो ही डिसमिस थे ना अगर विथड्रॉ थे न ही तो सस्पेंड आ सस्पेंड तो पाण थींदा आहियूं त वरी कुर्सी ते वेठा हूंदा आहियूं हिते असां हिनखे छो छॾे ॾियो आऊं नंढड़ी ॻाल्हि तारीख़ी जदोजहद फ्री जी पोइ हुन में केरु केरु लिटो खणे त फाइनल लिटल आई हुनजा घणा माण्हू आहे फलाणे ॻाल्हायो जज़्बो हो सभिनी जा मुफ़ाद हर माण्हू जी गॾु हो इन में जे वन माण्हू हूंदो वन मैन पावर ॾेखारे करे जेको सभु कुझु हींअर पहिरीं असांजो जेका फील्ड आहे उहा मायूस ज़रूरु आहे पर मायूसी सदाईं कोन हूंदी मायूसी जाॻण लाइ जसतो जा साईं सिकंदर जॻहि ऐं तारीख़ जेके पढ़ियल हूंदा माण्हू तारीख़ या सियासत उहे ॾिसंदा त शुरू किथां थी थिए इहा शुरूआत साईं कई साईं वारनि कई हुई साईं अशरफ वारनि कई हुई ऐं साईं सिकंदर कई हुई पोइ असां जाॻियासीं असां जेके वधीक त थी मुस्तिम था रखियूं न पोइ असां जाॻींदासीं चई भई भलो थियो सभिनी साथ ॾिनो साईं वारनि बि ॾिनो को फ़र्क़ु कोन हो त बाबा हिन में आऊं कोन्हे या फलाणो आहे पर लीडरशिप जिते असांखे सघ ॾिनी असांखे ताक़त ॾिनी असांजे मेंबर असांजे मुलाज़िम उन खे जंहिंजो असां साईं शाह साहिबु चए पियो भली ॻाल्हि आहे उहो सस्पेंड थी वियो फ़ाइदो काफ़ी पर इहा तलवार अञा लटके पई डिस्पैरिटी में अलाउंस में असां डिमांड ग़लति रखी वियासीं मूं साईं वारनि जो हुन तजवीज़ ॾिनी साईं खे यादि आहे त साईं वफ़ाक़ खे छॾियो तव्हां सेक्रेटरेट वारनि सां हिनखे रखो त सेक्रेटरेट जे माना बराबरि असांखे ॾियो सिंध जी जेका सेक्रेटरेट ग्रुप आहे जेका उन जे मुलाज़िमनि खे जेके बेनिफिट पिया मिलनि इन में असांखे डिस्पैरिटी ॾियो आउं ॿियो चवां त इस्लामाबाद न वञो इस्लामाबाद न वञो छा साहिबु साॻी ॻाल्हि पियो करे कराची जो नालो त इहो थी वेंदो कराची भले कुझु थी वञे कराची लीटर खे हलणु खपे कराची लीटर खे हलणु खपे सभु कुझु थी वञे उते छोकिरा उते हींअर छोकिरा असांजी सप्लाई हिते थी गिरफ़्तार आऊं त केतिरा दफ़ा ताईं सप्लाई लाखनि में पिया आहियूं हीटर आहियूं घर ऐं माण्हुनि खे पाण चूं त न हलो पाण वधिजी वञे मायूस थींदी फिल्टर बि मायूस आहे गॾु थियणो पवंदो ऐं उनजो सबबु हाणे मां ॿुधाइणु चाहियां थो साईं वारनि बहितरीन हलाई करे सभु कुझु कोऑर्डिनेशन ख़तमु का कोऑर्डिनेशन कोन्हे साईं वारनि खे रेवेन्यू वारनि खे ॾिनी आहे ऐं चवां थो स्कूल वारनि खे का कोऑर्डिनेशन कॉलेज वारनि ऐं वरी पहचाने खणंदुसि न त असांजे अलायंस में डिस्पैरिटी आहे गंग रोज़गार में फलाणे उन में डिस्पैरिटी आहे त एनिमेशन जी सत परवाह कोन्हे कमु हले थो मक़सदु निकिरे पर रियलिटी आहे त चई माण्हुनि जी जेका कमेटी चई न उन में सप्ला कोन्हे सप्ला भले ख़ुराक कयूं पर हर कंहिं माण्हू जी पंहिंजी सता पंहिंजो मयार सभिनी खे मिलणु खपे सप्ला जी नुमाइंदगी कोन्हे चइनि माण्हुनि में जिते 20 ग्रेड जा उनजी नुमाइंदगी न रखी इहे घणियूं ॻाल्हियूं आहिनि इन में कोन पइबो इहे मायूस थींदा आहिनि जेको थियो छितो अॼु तवक़ा हुई त बास्केली साहिब बची विया अॼु तवक़ा हुई त इसरार शाह साहिब हिकिड़ो इजलास वाक़ियो थियो आहे ऐं मूं उन्हनि चयो कि हिन तहरीक खे पाण
सत्य साध्यम जो सभिनी असांजे ॿिनि वॾनि स्टेक होल्डर्स लफ़्ज़ रवैया ऐं पंहिंजो मौक़िफ़ केरु पंहिंजो सम्झे थो नथो सम्झे उन्हनि चयो नाला वठी चयो त जे हीअ तनज़ीमूं न हूंदियूं त पाण लास्ट में ईंदासीं। अॼु हिते मौजूदु असांजे दोस्तनि ख़ासि करे लाइ तनज़ीमूं उन्हनि वाज़िह पैगाम ॾिनो आहे त तव्हां भले अॻियां थियो असां तव्हां सां गॾु इहो ग़लति आहे। तव्हां भले हुजो असां तव्हां सां गॾु ईअं कोन्हे इहो इहा मायूसी आहे। ऐं असां अॻियां थींदासीं तव्हां असां सां भले गॾु हुजो पर जेको माहौल ठहे थो कोन थींदो। ऐं इहो माहौल जेको अॻूणो माहौल न 2025 वियो आहे इहो सभु गॾु हूंदासीं त कोन ठाहे सघंदासीं फ़िलहालु। पर जे नथा ठाहियूं त वॾा ॾोहारी आहियूं पाण खे। हींअर पाण खे सरकारी मुलाज़िम खे इहो माहौल ठाहे ॾियणो आहे नतीजा मिलनि न मिलनि। 8 तारीख़ ते ऐं 8 तारीख़ ते कोई जदोजहद न कयो। 8 तारीख़ खां को हिकिड़ो डेडलाइन कोन्हे। हीअ मुसलसिल हले स्कूल साइड ते कॉलेज साइड ते मोकलूं आहिनि। हिन तहरीक जा 2 स्टेप रखूं हीअं करियो न त हीअं थींदो जे हीअं न कंदो त वरी असां हीअं कंदासीं। इहो प्लान हुजे 8 तारीख़ ते कुझु न वठी सघूं पर हीअ जेका मायूसी आहे हक़ीक़त आहे मायूसी जा भले के छा चए तहरीक भली हली पर रिज़ल्ट न मिलंदी न। रिज़ल्ट न मिलण खां वधीक इहा ॻाल्हि आहे त जॾहिं सिपाही सालार फौज में कंहिं जंग में या कंहिं जदोजहद में नाकाम थी अचे ऐं उहो जे ज़ाहिरी न हुजे त पोइ सॼी रयत मायूस उहा नाकामी आहे केरु मञे न मञे। असां कोऑर्डिनेशन कई कोन्हे। असां प्रेस कॉन्फ्रेंस करणु छो छॾियूं। असां हल्का इजलास करणु छो छॾे न छाजे करे उन्हनि खां आम मुलाज़िम रखियो चाले करे त तव्हां न करियो। 4 महीने 5 महीने की प्रेस कॉन्फ्रेंस ते बाबा जी आहियूं हीअं थियो आहे हीअं मिलियो आहे हेसि ताईं कोन्हे। हिन बजट कोई त कुझु कोन थियो आहे। सिकंदर चौधरी साहिब जी रखी आहे मीटिंग उन में बि इहो आहे त तव्हां जीअं करियो असीं तव्हां सां गॾु आहियूं। नालो बदिलायो त भले बदिलायो इहा धमकी आहे। ऐं सियासत जो स्टूडेंट ऐं आउं गाह जो बि स्टूडेंट इहा सियासी धमकी आहे। ईअं असां कंदासीं कोन। मुंहिंजी तजवीज़ आहे त सी खे ख़तमु करण सां मुलाज़िमत सां आउं एज़ ए लीडरशिप मुंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ आहे मुंहिंजी पंहिंजी सोच आहे हिन सां मुलाज़िमत सां ज़्यादती छो थींदी जो लीडरशिप घुराइजी लीडरशिप जेका मौजूदु आहे इहा घुराइजी वई त हीअ जेके असांजा मक़सद आहिनि सुवाल ई नथो पैदा थिए सालनि ताईं कोन मिली सघंदा। अॼु टाइम आहे असांखे त असां भले नतीजा न वठूं भले इहे साॻिया मुतालबा खणी वञूं पर रुॻो अपेंस ते न बीहूं रुॻो 5% DRA ते न बीहूं। ग्रुप इंश्योरेंस जो त भला निकिरे न डिप्यूटी उहो त वठूं जे कयो आहे हुन कैबिनेट कयो आहे उहो त असां वठूं जेको ॿियो मिले थो पाण उहो त पाण वठूं न कुझु ॿियो ॾेखारण जहिड़ा त थींदियूं न। इहो असां न सम्झूं त इहा पेंशन वारी साईं जेका ॻाल्हि कई साईं सभु हक़ीक़तूं करे रहियो आहे पर साईं उन ब्यूरोक्रेसी जे चालुनि खे सम्झो इहा जेका अपेंस वई इहा सोच ई हुई ब्यूरोक्रेसी जी। इहा डिमांड ई ब्यूरोक्रेसी जी हुई त बाबा हीउ जेको आहे हिनखे फ़िलहाल न करियो जेके टास्क में बेझर चयो आहे हिनखे त हीअं करियो त कुझु असां त न मरूं। साईं चयो थैंक यू कई इहा उन्हनि जी सोच हुई। असां लाइ असांजो इहो सर्वाइवल कोन्हे। असांजो सर्वाइवल आहे त इहो पेंशन वारो जेको असांजो नोटिफिकेशन आहे इहो अपेंस में न हुजे इहो विथड्रॉ हुजे। उन लाइ गुज़ारिश इहा आहे त तजवीज़ बि आहे त 8 तारीख़ ते गॾिजूं पर उन खां पहिरीं हिते जेके तस्वीर जी लीडरशिप आहे हिकिड़ो माण्हू ठीकु आहे सभरा पंहिंजो माण्हू ॾींदी ठीकु आहे तव्हां हुन ते छॾे ॾियो ठीकु आहे। साईं वेठो आहे तव्हां वेठा आहियो ऐं रस्ता वारा साईं भले ख़ासि करे साहिबु अचे हिकिड़ी मीटिंग करियो 10 माण्हू था करो 15 था करो उनजी हिकिड़ी जल्द कराची में मीटिंग करियो मीटिंग करे प्रेस कॉन्फ्रेंस 8 तारीख़
वो प्रेस कॉन्फ्रेंस करियो हाँ हिते हिकिड़ी शइ चवणु खपे इहा सियासी ॻाल्हि आहे जे माण्हुनि खे मोटिवेट था करणु चाहियो ऐं ॾुखिया लफ़्ज़ आहिनि ॿुधायो साईं ऐं काश्मीरी साहिबु इहा ऑफर ॾेई चुको आहे जे ॾेई चुको आहे काश्मीरी साहिबु शायदि किसान में आउं छा थो दस्ता मां काश्मीरी साहिबु अचे पर हीअ जेका असां चेयरमैनशिप वारो जेको कल्चर रखियो कमेटी में हिन खे ख़तमु कयो इनखे तव्हां ख़तमु करियो माण्हू मोटिवेट थींदा माण्हू अॼु आउं वञा थो हिन इजलास में वरी फोटो ॾिनो आहे न की असांजे कॉलेज में अलाए छा था चवनि केरु था चवनि उनजो जेको असां खज़ानो कोई हलंदियूं न जदोजहद आहे एतिरा मां असां पर वरी ॻाल्हियूं भाई को समप कोन थी मुंहिंजी तजवीज़ इहा आहे सी जो नालो या सी जो साॻियो प्लेटफॉर्म असांखे चओ बाबा हाणे असांखे करिणो आहे ऐं साईं वारा न चवनि तव्हां करियो त तव्हां था करियो भई घटि कोन हूंदो इहो कोन थी सघंदो इहो सवाल ई नथो पिए पाण जंहिं समाज में रहूं था पाण जो सियासी समाजी कल्चर आहे त तंहिं करे सी ॾे करियो हिकिड़ी मीटिंग थियणु खपे सभिनी तंज़ीमुनि जी वधायो था घटि माण्हू जेके वधायो था बहितर अगरि कुझु आहे थो ऐं दोस्तनि ॿियनि खे बि गुज़ारिश सभु टास्क कमेटी में कोन वींदा साईं दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश टास्क कमेटी वारनि खे अॻुवान थो न थिए हर को पंहिंजे तंज़ीम खे घटि में घटि महीने ते ब्रीफ त करे थो छा थो करे सोशल मीडिया जो दौर लॻो पिया साईं काश्मीरी साहिब लाइ छो कोन आयो बहितरीन माण्हू करे थो प्रेस कॉन्फ्रेंस हिकिड़ी छाजे लाइ कोन थी साल में छाजे करे कोन थी इहो त हक़ आहे न मुलाज़िम इहा थिए आहे त साईं हीअ अची कोन आई पाण छुटी न आहियूं न कतई मुलाज़िम कोन थो चाहे त असांखे बसि माना मिले बसि अॼु ई मिले थो कोन थो ईअं कोन्हे उन जे लाइ गुज़ारिश आहे साईं सिकंदर साहिब खे गुज़ारिश आहे त इजलास में कराची में साॻी चुनियो उते वेही करे कयो नालो कुझु सियासी ॻाल्हियूं पियो पिया सी खे अलाए छो माण्हू कोटर जेको पंहिंजो मुलाज़िम आहे साईं उहो कीअं किरदार थो थिए पाण सियासत पाण छो लीकर छो न थिए पाण छो अटकी पवंदो न बाबा सही हुजे बाबा फलाणो हुजे हाणे जो वक़्त सां गॾोगॾु हिकिड़ी शइ खे वरी रिवाइव करे छॾियो ऐं उन में पाण सभु मुतफ़िक़ जो पाण सभु अॻियां अचूं मुलाज़िम जेका प्रेस कॉन्फ्रेंस करियो बाबा सां हीअं कयो आहे हीअं न कयो आहे हीअं न कयो वधीक गॾायूं सपला सभिनी जी शुक्रगुज़ार आहे सिकंदर साहिब जी साईं शाह साहिब जी सभिनी जी साईं वारनि जी सभु जेके वेंदा आहिनि साईं सभिनी जी ऐं वरी पीछे खे वधायूं सभु माण्हू टास्क कमेटी में ईंदा असांखे हिन शयुनि खे एडजस्ट करणो पवंदो पर जेके टास्क कमेटी में जेके तंज़ीमूं उन्हनि में उहे कोऑर्डिनेट करणु अॼु भले असां हिन अॼु तारीख़ ते मायूस हूंदा हिन तरीक़े थोरो डांस चयो त असां अॼु तारीख़ ते हीअं था कयूं जे नथा करियो त वरी ईअं कंदासीं वरी ईअं कंदासीं ऐं उमेद वॾी वरी बि आहे छा सां ॿारनि मां ऐं साईं टास्क कमेटी में न वठी वञो पर फोटो टास्क कमेटी सां न हुजे इहो हुजे मक़सदु माना लीडर चाहिनि साईं ॻाल्हि अॻी मीटिंग में मूं वटि कयूं हुयूं रवैया वॾी ॻाल्हि आहे रवैया थी वॾी ॻाल्हि आहे सपला जो नुमाइंदो प्रेस क्लब ते थो हले त हुनखे पुछी न वठे ठीकु आहे मरकज़ी सपला जो नुमाइंदो उनखे प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस थी थिए हाणे इहो फर्ज़ु कंजो आहे इहो फर्ज़ु मेज़बान जो आहे उहो वज़न ॾिसे हर कंहिं माण्हू जो वरितो के सीट कोन पई मिले साईं पहिरीं मीटिंग वरी अॼु मीटिंग सभिनी खे माना करे त टीचर ईअं अॻुवान जेको थिए न सभिनी खे घटि में घटि
कुझु ॾे न पर इज़त ॾे ऐं इहा थोरी इज़त मिलंदी न साईं डॉक्टर साहिब खे फील ई कोन थींदो त असांखे को करे ई इहे सभु हक़ीक़तूं आहिनि जेको दोस्तनि ॻाल्हायो आहे न इहे रवैया असांखे सभिनी खां गॾु हो साईं ऐं पर असां क्लियर कोन कयो आहे असां सतला गॾु क्लियर कोन कयो सभिनी गॾु कंदा सतला जेका ज़िम्मेवारी थींदो सतला त असां गॾु हूंदी तव्हां सभिनी हाणे माज़रत सां हिकिड़ो सवाल तव्हां लाइ तव्हां सप्लाई वारो तव्हां तमामु बहितरीनु ॻाल्हायो ऐं असां तव्हांजी रिकॉर्डिंग बि कई फेसबुक ते रखण लाइ ग्रुप ते तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायो त आज़ामूं पयूं हलंदियूं पर तव्हांजी स्पीच नथी थी सघे हाणे इनखे असां नथा रखे साईं तव्हांखे तव्हांजो कमु आहे असांखे तकलीफ़ संपत्ति आहे माना साईं उहो तव्हांजो कमु आहे ज़मीन मोह कढण खां मौत जहिड़ा मसइला मोह कढण खां मौत जहिड़ा मसइला मोह ॾियनि खां ज़िंदगीअ जा हौसला फ़ैसला क़िस्मत असांजा छा कंदी पाण ई पंहिंजा कंदासीं फ़ैसला